आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां तुर्किया जे ज़मीनी फ़ौज जे कमांडर जी मुलाक़ात में गॾियल दिलचस्पीअ वारनि मामलनि ऐं ॿितरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ISPR मूजिबि मुलाक़ात में ॿितरफ़ा सहकार खे वधीक ॾियण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो। पाकिस्तान में ईंदड़ 4 सालनि लाइ तालीमी एमरजेंसी लागू करण जो फ़ैसिलो तालीम वारी वफ़ाक़ी वज़ारत पारां तालीमी एमरजेंसी रिस्पॉन्स कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। कॉन्फ्रेंस जो इफ़्तिताह वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कंदो। कॉन्फ्रेंस में 4 सूबनि जा वॾा वज़ीर ऐं तालीम वारा वज़ीर शिरकत कंदा। गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में भी तालीमी एमरजेंसी लागू करण जो भी फ़ैसिलो वज़ीर आज़म सुभाणे ऐलान कंदो। ईंदड़ 4 सालनि में तालीमी बजट खे 0.5 मां वधाए 5% करण जो हदफ़। तालीम वारी वफ़ाक़ी वज़ारत मूजिबि 2 करोड़ 60 लख खां वधीक ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। 4 सालनि में इन अघ खे घटाए 90 लख ताईं आणण जो हदफ़ मुक़ररु कयो वियो। कॉन्फ्रेंस में यूनिसेफ, यूनेस्को, WFP ऐं ॿियनि इदारनि जा नुमाइंदा भी शिरकत कंदा। मौसमियाती तब्दीली जो सबब बणजंदड़ शयुनि सां पाकिस्तान जो को बि तालुक़ नाहे। यूक्रेन जंग सबब आलमी सतह ते शयुनि जे अघनि में वाध थी रही आहे। रियाज़ में आलमी इक़्तिसादी फोरम जो पुॼाणी वारो सेशन वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ख़िताब चयाईं, गज़ा में अमन खां बग़ैर दुनिया अंदरि अमन क़ाइमु नथो थी सघे। खैबर में पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सेस जो गॾियल ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि में पाबंदी मिलियल तंज़ीम जो कमांडर भी शामिल आहे। तर्जुमान मूजिबि मारिजी वियल दहशतगर्द पेशावर में वॾी दहशतगर्दी जो मंसूबो जोड़े रहिया हुआ। हर मरहले में सौदेबाज़ी करण लाइ जमहूरियत कमज़ोर थी आहे। मातहत हुअण वारा अॼु असांजा आका बणियल आहिनि। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो क़ौमी असेंबली में ख़िताब चवे थो, असां ॾिवालेपण खां बचण लाइ ख़ैरात वठी रहिया आहियूं। अॼु मुल्क जो हर ॿारड़ो लखें रुपयनि जो कर्ज़ी आहे। सिंध हाई कोर्ट में 2 भाइरनि समेत 11 ॼणनि जे बाज़ियाबी लाइ दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत पारां पुलिस जी कारकर्दगी ते कावड़ जो इज़हार। जस्टिस इरशाद हुसैन रिमार्क्स ॾींदे चयो त गुम थियल माण्हुनि जे वारिसनि जे दर्द जो कंहिंखे बि अहसास न आहे। सोचियो त वारिसनि खे हिकु हिकु लम्हो गुज़ारणु केतिरो ॾुखियो हूंदो। जस्टिस ज़ुल्फ़कार अली सांघी चयो त पुलिस जे रवैये ते अफ़सोस थींदो आहे। अदालत जबरी गुम थियल माण्हुनि जे वारिसनि खे मुआवज़ो ॾियण जो हुकुम ॾिनो हो। छा पुलिस ऑफिसर ऐं सेक्रेटरी 3 महीना सुतल हुआ? इहा अदालत सां मज़ाक़ न आहे त पोइ छा आहे? अदालत पुलिस खे जांच तेज़ करण जो हुकुम ॾींदे जबरी तौर गुम थियल शहरनि जे वारिसनि खे मुआवज़ो ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। शाम में चीनी इंजीनियरनि जी गाॾी ते हमले जी जांच में अहम अॻ भराई। CTD पिशावर चीनी इंजीनियरनि ते हमले में मुलविस 4 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी। CTD तर्जुमान मूजिबि कानून लागू कंदड़ इदारनि जे मदद सां दहशतगर्दनि जे टोले जो पतो लॻाए हमले में मुलविस 4 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार कयल दहशतगर्दनि चीनी इंजीनियरनि ते हमले जो एतिराफ़ करे वरितो आहे। 26 मार्च ते चीनी इंजीनियरनि जी गाॾी ते दहशतगर्दनि जे हमले में 5 चीनी इंजीनियर मारिजी विया हुआ। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस बाबर सत्तार आइडियो लीक्स केस में मथत एतराज़ करण ऐं केस खां अलॻि करण लाइ FIA, पेमरा ऐं PTA जूं दाख़िल करायल दरख़्वास्तूं 5-5 लख रुपया ॾंड लॻाए ख़ारिज करे छॾियूं। अदालत पारां लाॻापियल इदारनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई जो इशारो। जस्टिस बाबर सत्तार पुछाणो कयो त छा FIA इंटेलिजेंस एजेंसी आहे? जजनि खे ब्लैकमेल करण या जजनि जे घरनि में कुझु कैमराऊं लॻाइण में FIA जो को किरदारु आहे? एडिशनल अटॉर्नी जनरल चयो त अहिड़ो कुझु बि न आहे। FIA इंटेलिजेंस एजेंसी न आहे, पर ख़त में लफ़्ज़ इंटेलिजेंस इस्तेमालु कयो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में आइडियो लीक्स केस जे हवाले सां PTI बानी जी घरवारी बुशरा बीबी ऐं ॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जे पुट नजम साकिब जी दरख़्वास्तुनि ते बि ॿुधणी। अटॉर्नी जनरल मंसूर अवान ऐं अदालती मुआविन एतज़ाज़ अहसन पेश वकीलनि पारां जस्टिस बाबर सत्तार जे हुकुमनामे जी साराह। एतज़ाज़ अहसन चयो त इस्लामाबाद हाई कोर्ट जे अॼोके हुकुमनामे मुंहिंजो कद 20 फुट ऊचो करे छॾियो।
सऊदी अरब में आलमी इक़्तिसादी फोरम के खुसूसी इजलास दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी माइक्रोसॉफ्ट के बानी बिल गेट्स से मुलाकात। बिल गेट्स पारा पाकिस्तान में हिफाजती टुकन और पोलियो प्रोग्राम की वाखाण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिल गेट्स के पाकिस्तान के दौरे की दावत दी। IMF के एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास अॼु थींदो। इजलास में पाकिस्तान खे $1 अरब कर्ज़ जी किस्त ॾियण जो फैसलो कयो वेंदो। सऊदी अरब में आलमी इक़्तिसादी फोरम के इजलास दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी IMF के मैनेजिंग डायरेक्टर क्रिस्टलिना जॉर्जिएवा से मुलाकात। IMF के एक ॿिए प्रोग्राम के हवाले से गौर विचार किया वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ IMF के मैनेजिंग डायरेक्टर के पाकिस्तान जो दौरो करण की दावत पिण ॾिनी। सिक्योरिटी फोर्सेस जो टांक में ऑपरेशन 4 दहशतगर्द माची विया। ISPR मूजिब टांक जिले में दहशतगर्दन की मौजूदगी के इतला ते सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान फायरिंग की डेवट में 4 दहशतगर्द माची विया। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध के 24 ज़िलनि में पोलियो ख़िलाफ़ ख़ुसूसी मुहिम शुरू कई वई आहे। अॼु खां 3 मई ताईं हलंदड़ मुहिम में 80 लाख ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया वेंदा। वडे वज़ीर मुराद अली शाह कराची के इलाइक़े गडाब में ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारे सूबे में पोलियो के ख़ात्मे लाइ ख़ुसूसी मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो ऐं सेक्रेटरी सिहत ब्रीफिंग ॾिनी। वडे वज़ीर पारां हेल्थ वर्कर्स के सिक्योरिटी ऐं सहूलियतूं फराहम करण जूं हिदायतूं। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो आहे त असांजो इदारनि सां बैकडोर ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। PTI बानी ऐं मूंखां सवाइ ॿिए कंहिंखे बि पार्टी जे अॻुवान खे इदारनि सां ॻाल्हियूं करण जो इख्तियार नाहे। रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर चयो त अॼु अटियाला जेल में PTI बानी सां मुलाक़ात थी आहे। PTI बानी जो अल कादर ट्रस्ट सां को बि तालुक़ नाहे। इसहाक डार नवाज शरीफ जो फ्रंटमैन आहे। सांगड़ वेझो शहजादपुर में हथियारबंदन पारां ॾींहुं ॾिठे जो घर मां धाड़ो मज़ाहिमत ते ज़ाल मुड़ुस क़तल। जटियापाड़े में हथियारबंदन सरवर राजपूत के घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते फुर लुट कई। हथियारबंदन घर धणी सरवर राजपूत ऐं घरवारी कौसर के क़त्ल करे छॾियो। संदसि नुंहुं सुमेरा ज़ख़्मी अणॼातल हथियारबंद ज़ाल मुड़ुस के क़त्ल करे घर मां सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान फुर करे फ़रार थी विया। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान पारां व्याज की शरह 22% बरकरार रखण जो ऐलान। स्टेट बैंक ईंदड़ 2 महीननि जे लाइ व्याज की शरह बरकरार रखण जो ऐलान कयो। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। करंट अकाउंट्स खसारे में घटिताई अची रही है। मटासटा वारा ज़ख़ीरा मुस्तहकम थी रहा आहिनि। अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़ ऐं मां सनाउल्लाह हाशमाणी। हेडलाइन सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ। असां सां गॾु रहिजो।